मुझे मकाले जो उनवान है खलीफे जी सराइकी शायरी। खलीफे जो हिकिड़ो सराइकी शेर है त को किसी दे संग न चलदा हर कोई पाबंद पलदा। को किसी दे संग न चलदा हर कोई पाबंद पलदा। बेटा आज़र बिश्ते वड़िया आज़र दोज़ख बलदा। बेटा आज़र बिश्ते वड़िया आज़र दोज़ख बलदा। पेटू जाया नूह नबी दा नूह दा वालिया न बनदा। ईसा चढ़िया बर आकासे खिजर साकिन जलदा। रंगपुर दे विच कासे माखे कीतुई सेल कवंदा। सराइकी सिंधी जो ताल्लुक तमाम गहरो है। लगभग 1000 सालन जा रेफरेंसिस असांखे मिलन था। हिन मकाले में मूं तमीद तौर काफ़ी शयूं ॾिनियूं आहिनि, उहे आउं कोन थो पढ़ां। ज़हूर अहमद धारे जो सराइकी जो वॾो स्कॉलर आहे, उन जा ॿ रेफरेंसिस आहिनि। उन मां हिकिड़ो तव्हांजे साम्हूं रखां थो, जंहिंमें हू चए थो त सिंध में सराइकी ज़बान खे हज़ारनि सालनि खां वठी सराइकी जे नाले सां सॾियो वियो आहे, पर हमले आवरनि जे ॾाढा आहिनि। डप ऐं ज़ियादतनि जे सबबु करे सराइकी इलाइक़नि में हिन ॿोलीअ खे कॾहिं मुल्तानी, कॾहिं बहावलपुरी, कॾहिं शाहपुरी, देरवी, जंगी ऐं झंगवी सॾियो वियो आहे। ऐं ॿी अहम ॻाल्हि ज़हूर धारे जे साहिबु लिखी आहे, उहा इहा आहे त चए थो त सराइकी ऐं सिंधी हिक ॿिए जे क़रीब आहिनि, पर पंजाबी क़ौमियत सां सराइकी जो मिज़ाज नथो मिले। ऐं पंजाबी स्कॉलरनि जॾहिं सराइकी खे पंजाबी जो लहजो सॾियो त उन ते ज़हूर धारे जे साहिबु लिखियो त पंजाब जे नाम निहाद दानिश्वरनि जो अहसान मञूं था जो उन्हनि सराइकी खे लहजो चई असांखे जाॻाए छॾियो आहे। जेकॾहिं इहे लहजे जी सौंटी न हणनि हा त असां कोन जाॻूं हा, ऐं हाणे असां जाॻिया आहियूं, असांजी ॿोली आहे। अहम ॻाल्हि लिसानियाती हवाले सां इहा त 7 आवाज़ अहिड़ा आहिनि जेके सिंधी ऐं सराइकी में मुश्तरका आहिनि, जेके पाकिस्तान में ॻाल्हाईंदड़ ॿी कंहिं ॿोली में कोन्हनि के। ॿे, जे, ñे, ॾाल, ॻे, ङे ऐं णूं, इहे 7 आवाज़ उहे आहिनि जेके सराइकी ऐं सिंधी में त मुश्तरका आहिनि, पर ॿी कंहिं ॿोली में कोन्हनि के। ऐं साईं कादिर बख्श मंगसी साहब वेठो आहे, हिननि जी तहक़ीक़ आहे तमामु वॾी। हुन में हिकिड़ो चैप्टर सराइकी ॿोली जे हवाले सां बि आहे, ऐं हुननि सिंध में रोहल खे पहिरियों सराइकी शाइर सॼो आहे सिंध जो। पर असां जेकॾहिं थोरो पोइते वञूं, आगा सलीम तहक़ीक़ कई बाबा फरीद जे हवाले सां, ऐं हुनखे सिंधी सराइकी ऐं पंजाबी जो पहिरियों शाइर सॼो हुयो। ज़ाहिर आहे तक़रीबन 1100-1200 ईस्वी जी ॻाल्हि आहे त सिंध हुन वक़्तु उते हुई जिथे बाबा फरीद हुयो। ऐं बाबा फरीद जो हिकिड़ो सराइकी ऐं दोहो तव्हांजे साम्हूं रखां थो, जंहिंमां चिटाई थिए थी त सराइकी केतिरी पुराणी सिंध में वसंदड़ आहे। फरीदा बुरेदा भला कर गुस्सा मन न हंढाए, देही रोग न लॻई भले सभु कुझु पाए। बल्कि हिननि खां बि अञा जेकॾहिं थोरो पोइते वञो त पीर शम्स, इन जो गिनान असांखे सराइकी में मिले थो। कुझु गिनान जी काफ़ी ॿोली मौजूदा सिंधी खां थोरी मुख़्तलिफ़ सही, पर उन में सराइकी, पंजाबी ऐं सिंधी जा लहजा ऐं तलफ़ुज़ ऐं इस्तारा ऐं इस्तलाह मौजूदु आहिनि। पीर शम्स जो हिकिड़ो पंहिंजो गिनान जो हिकिड़ो नंढड़ो पीस आहे त ए सभागा इस दुनिया दे विच क्या घिन आयूं, तक़रीबन 1190 धारे जो इहो लिखियल गिनान। ए सभागा इस दुनिया विच क्या घिन आयूं, क्या घिन वैसी नाल सभागा, नांगा तूं आयूं नांगा तूं वैसो, कुछ न लभसई नाल सभागा, इस दुनिया विच क्या घिन आयूं। सौ सिधो सराइकी आहे, हिनजी ॿोली सराइकी आहे। यानी सराइकी जो सिंध में वाहिपो लॻभॻि 1000 सालनि खां त असांखे पोइटिक वर्जन में मिले थो। असुलु वाहिपो हिन खां थी सघे थो अञा घणो पुराणो हुजे। खलीफ़े नबी बख्श कासिम जो दौरु सिंध में सराइकी शाइरी जे उरूज जो दौरु आहे। तमामु सुधरियल सराइकी हिन दौर में असांखे मिले थी। खलीफ़े नबी बख्श कासिम सराइकी मसनवी, पहिरीं सराइकी मसनवी खलीफ़े नबी बख्श कासिम लिखी आहे, जेका ससी जे हवाले सां आहे। ससी जो सॼो किसो हुन में ॾिनो अथई, पर किसो जेको असां पढ़ियो आहे आम किताबनि में, उनखां थोरो मुख़्तलिफ़ करे हुन में खलीफ़े यकीनन हुन वटि के रेफरेंसिस हूंदा, के ॻाल्हियूं हूंदियूं, के रवायतूं हूंदियूं, जो हुन किसे खे थोरो मुख़्तलिफ़ कयो आहे। जीअं हू चए थो त सभिनी खां पहिरियां ससु हुई
उन वाणे ते आशिक़ थिए थी जेको पुन्नुअ जो सबॉर्डिनेट खणी चऊंसि या वज़ीर खणी चऊंसि ऐं उन ॾांहुं प्यार जो पैगाम मोकिले थी ऐं जंहिं ते उहो वाणे चए थो त भई आऊं तुंहिंजे लाइक़ु कोन आहियां, तुंहिंजे लाइक़ु मुंहिंजो सरदार आहे पुन्नु, उन जो जोड़ जेसि तोसां ठही सघे थो, मुंहिंजो जोड़ जेसि तोसां कोन्हे को। ऐं हू वञी पोइ पुन्नुअ खे पैगाम ॾिए थो, वरी पुन्नु उतां अचे थो पीउ खां मोकिलाए करे, हीरे जवाहर ख़ुशबू जो वापारी बणिजी करे हू अचे थो ऐं रस्ते ते वरी हिकिड़ी सहजा नाले औरत हुन ते आशिक़ थिए थी। ऐं जॾहिं सहजा खे जॾहिं उहो हाल ॿुधाए थो ऐं उते हुननि जो ड्राबो थिए थो, राति तरसनि था हुनजे चवण ते, त उते सहजा हिन सां जेका मुखातिब थी आहे, ख़लीफ़े साहिबु लिखियो आहे त तुसां को ख़्वाहिशदा सौदा करेंदे करां पालोट में ज़ेवर ज़रेंदी। जेकॾहिं तव्हांखे ख़्वाहिश आहे सौदे वापार जी त आउं पंहिंजे ज़र ज़ेवरनि जी पालोट करे छॾींदुसि। हीरा मोती सबो ॾेसां सहांगा, तुसां मुश्क में घिनसां महांगा। आउं हीरा मोती सस्ता ॾेई छॾींदुसि ऐं तोखां मुश्क महांगो वठंदुसि। भले आहियूं असांजे बख़्त भागे, झले जा तहकू में पा दस्त पागे। आउं इलाज मिनथू करे तोखे हिते रोकियां थी ऐं रही पो, उहो रहे त अथो पर आधी राति जो जीअं हिनखे हिन जा भाइर उतां खणी था अचनि, हीअ हितां पाण निकिरी थो वञे। ऐं पोयां जेका सो ख़लीफ़े साहिबु लिखियो आहे त संझा गुज़रिया त कीता साथ साया, उठां ते बार आशिक़ खत उठाया, न कीती का बलोचे अलह बेली, संझे कीती पुन्नु वीरां हवेली। सुबुह सहजा करे फरियाद ज़ारी, वेंदे मिसकीन को मेहमान मारी। इब्न आरी वेचारी कूं दीवाना, किया गर मस्त मस्ताना यगाना। ऐं हू उतां रवानो थी वञे थो ऐं वञी ससुई वटि पहुचे थो ऐं उते शादी करे थो। पोयां हुनजा भाइर अचनि था ऐं अच्छा उते पहुचनि था त उते ऐलान करे थो इहो त ख़ुशबू जो वापारी आहियां। उहो मुश्क अंबर जेको हुते हिन जो महांगो पए खतो, उते कोन विकिणियो अथई ऐं हिते कीअं थो विकिणे। मुठे भर मुफ़्त ॾींदा हर कंहिं को, मुठी भर मुफ़्त ॾींदा हर कंहिं को, कीता दिलि तां असुल शह तर्क ज़र को। कंहिं पुछियोसि त इहो सस्तो छो थो ॾीं, हीअ त इलाही महांगो वखर खणी आयो, हेॾो सस्तो तूं छो थो ॾीं। के सभु सिखियूं तूं मुश्क सौदा, नहीं वेची कॾां ताईं क़दुरु जोदा। हमा जा मुश्क अंबीर हे महांगा, के सभु तुसां कीता सहांगा। हो जेको हुते महांगो पए खतसि, हिते सस्तो अची विकियो अथई, छाकाणि त हिनखे मुश्क जो वापारु त करिणो ई कोन हो, हे त दिलनि जो वापारी हो, दिलि जो वापारु करणु आयो, हुनजे लाइ मुश्क त हुनजे लाइ का शइ ई कान हुई।